अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़स्अलू अहलज़ ज़िक्रि इन कुंतुम ला तअलमून। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनइमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व नबीना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। प्यारा दोस्तों, अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद सूरत अंबिया जा चंद लफ्ज़ हिन फ़कीर तव्हांजे साम्हूं तिलावत कया। इहे ई अल्फाज बेअइनिही सूरत नहल में अल्लाह ताला फरमाया। रब फरमायो त फ़स्अलू अहल ज़िक्र, वञी सवाल कयो ज़िक्र वारन खां, इन कुंतुम ला तअलमून, जेकॾहिं तव्हांखे इल्म नाहे, पतो नाहे, त वञी ज़िक्र वारन खां सवाल कंदा कयो। सुभान अल्लाह। दुनिया जा मुंझारा, दुख, दर्द, परेशानियूं, कर्ज आहिनि, मर्ज़ आहिनि, बीमारियूं आहिनि, तकलीफ़ूं आहिनि, दीनी मामलात आहिनि या दुनियावी मामलात आहिनि। तू कारोबार शुरू करण चाहीं थो, नौकरी वठण चाहीं थो, साईं मुंहिंजा को शादी करण चाहे थो, को रिश्तो करण चाहे थो, ॿी का दुनियावी परेशानी आहे, अल्लाह तो फरमाए जॾहिं तोखे का ॻाल्हि समझ में न अचे, का ॻाल्हि फहम में न अचे, या दुनियावी मामलात आहिनि, दीनी मामलो तोखे समझ में न अचे, को फिकी मसलो आहे, को दीनी मसलो आहे, ज़हनी मुंझारो आहे, फ़स्अलू अहल ज़िक्र, डोड़ी अचे अल्लाह वारन जी दरबार में पहुचंदा कयो। तव्हांजे दुखनि, तव्हांजे दर्दनि, तव्हांजे मर्ज़नि, कर्ज़नि, बेचैनियुनि, परेशानियुनि, ज़हनी खलफिशार जो इलाज अल्लाह ताला पंहिंजे वलीयनि जे ज़बानुनि में रखायो आहे। समझो दाले कोंदा समझो। असां के मसले में मुंझंदासीं त मशवरो वठंदासीं दुनिया वारनि खां, कॾहिं के अल्लाह वारे वटि कोन वेंदासीं मशवरे जे लाइ। इन जे लाइ वेंदासीं जॾहिं फासंदासीं मसले में, पोइ वेंदासीं साईं हाणे दुआ घुर त मसलो हल। कारोबार में नुक़सान खाईंदासीं, पोइ ईंदासीं साईं दुआ घुर त महिरबानी करे कारोबार सही हले। शादी करे जॾहिं ज़ाल विढ़ंदसि, झेड़ो कंदसि, पोइ साईं वटि ईंदो साईं दुआ घुर त मालिक माई ठहे। जॾहिं फासंदासीं पोइ अल्लाह वारनि वटि ईंदासीं हाणे दुआ। अल्लाह तो फरमाए के बि कम खे शुरू करण खां अॻ में सवाल वञी अल्लाह वारनि खां कंदो कयो। समझो था? हले मुंहिंजी ॻाल्हि समझो था? सवाल वञी अल्लाह वारनि खां कयो, छो त उन्हनि खे अल्लाह अहिड़ो इल्म ॾींदो आहे, अहिड़ो हिकमत वारो इल्म अता फरमाईंदो आहे, जेको तव्हांजी सोच समझ खां मथां आहे। हिकिड़ो इल्म आहे जेको किताबनि जे ज़रिए हासिल थींदो आहे, उस्तादनि जे साम्हूं गोॾा खोड़े वेही हासिल कबो आहे। हिकिड़ो इल्म उहो आहे जेको वर्क गर्दानी सां हासिल थींदो आहे।
हिकड़ो इल्म आहे जेको उस्तादन जी ज़बानी पढ़ियो ऐं पढ़ायो वेंदो आहे ऐं हिकड़ो इल्म अहिड़ो आहे जेको अल्लाह जे तरफ़ां वदीयत कयो वेंदो आहे। तवज्जो मूंॾे इल्म में फर्क आहे। साइंसदान साइंस सेखारींदा आहिनि, मेडिकल पढ़ण वञो, को ज़ूलॉजी जो उस्ताद आहे, को पीरियड अचे थो बॉटनी जो, को बायोलॉजी जो, को साईं मुंहिंजा फिजिक्स जो, केमिस्ट्री जो, उन जो हर कंहिं उस्ताद पंहिंजो पंहिंजो रखियल हूंदो आहे। के फ़क़ीह आहिनि, फ़िक़े पढ़ाईंदा, के हदीस पढ़ाईंदा। मदरसन में तव्हांखे फ़लसफ़ो, मंतिक, सर्फ, नहव, उसूल फ़िक़े, उसूल तफ़सीर पढ़ायो वेंदो आहे। फनी कुतुब में जा उहो फ़नून सेखारिया वेंदा आहिनि। हिकड़ो इल्म अहिड़ो आहे जेको इहे उस्तादन वटि कोन मिलंदो आहे, मौलवियन वटि, आलिमन वटि कोन मिलंदो आहे। इहो किताबन में इल्म नाहे। 1400 सालन जो ज़ख़ीरो किताबन जो खोलियो, उन्हनि में उहो इल्म न मिलंदो। उहो इल्म अल्लाह जे तरफ़ां ख़ास कंहिं बाने जे लाइ इनायत थींदो आहे। जंहिंखे क़ुरान इल्म न सॼो आहे, क़ुरान उनखे हिकमत जे नाले सां यादि फरमायो आहे। ज़ोर सां जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जॾहिं बानो अल्लाह जो ज़िक्र करे, हिते अल्लाह फरमाए फसअलू अहल ज़िक्र, वनी ज़िक्र वारन खां सवाल कयो, ज़ाकिरन खां पुछा कयो। जॾहिं बानो ज़िक्र करे, अल्लाह के याद करे, रब के याद करे, अल्लाह अल्लाह कंदो रहे, अल्लाह जे नाले जो विर्द करे। मदीने वारे साईं फरमायो, रब तो फरमाए अना इंद ज़न्न अब्दी बी, मां अल्लाह बाने जे गुमान वटा हूंदो आहियां। व अना माहू इज़ा ज़करतनी, जॾहिं वो मुंहिंजो ज़िक्र कंदो आहे, मां अल्लाह हुन सां गॾु हूंदो आहियां। वरी जो सुभान अल्लाह। साईं क़िबला साहिबज़ादे साहब तव्हांखे ॿुधायो त वलीअनि जी सोबत में वेहण सां बाने के इल्म मिले थो, इज्जत मिले थी, शान मिले थो, उनखे मर्तबो मिले थो, जन्नत जो मकाम मिले थो। वली सां गॾु वेहण सां इहो फ़ाइदो थिए थो, पर जेको बानो अल्लाह सां गॾु वेहे उनखे केॾो शान ऐं मर्तबो अता थिए। सम्झण जी ॻाल्हि आहे न, फ़हम इदराक जी ॻाल्हि आहे। जॾहिं को बानो अल्लाह जो मजलिसी बणजी वञे, कंजुल उमाल जा लफ़्ज़ आहिनि। नबी साईं तो फरमाए त रब चयो आहे अना जलीसुम मन ज़करनी, जॾहिं बानो मुंहिंजो ज़िक्र कंदो आहे, मां अल्लाह हुन जो मजलिसी बणजी वेंदो आहियां। मां अल्लाह हुन सां गॾिजी अची वेंदो आहियां। अर्शन के छॾे, आसमानन के छॾे, मां अल्लाह उन फ़कीर सां, उन ज़िक्र वारे सां, उन अल्लाह अल्लाह करण वारे सां गॾिजी अचे वेंदो आहियां। जिते रब जी मजलिस हुजे उन में कुछ नूर तो हूंदो न। अले ॻाल्हि सम्झ में अचे थी? सुभान अल्लाह। जॾहिं बानो अल्लाह जो ज़िक्र करे, रब के याद करे, अल्लाह अल्लाह करे, मदीने वारे साईं फरमायो त मां अल्लाह उन जे करीब थी वेंदो आहियां, उन जे वेझो थी वेंदो आहियां। जेतिरो ज़िक्र कंदो रहे ओतिरी मुंहिंजी कुर्बत हासिल कंदो। मदीने वारे साईं फरमाए, रब तो फरमाए को बानो मूं अल्लाह वटि हिकड़ी गिराट वेझो थिए त मां अल्लाह हथ उन जे करीब थींदो आहियां। को हथ जे बराबर मुझे करीब थे, बुखारी शरीफ जी हदीस आ, हथ जे बराबर करीब थे तो मां अल्लाह उन दे गज़ वेझो थींदो आहियां। को बानो मुंडे हली अचे, मां अल्लाह डोड़ी उन दे करीब थींदो आहे। अंदाज़ो लगायो न ॻाल्हि जो अल्लाह करीब थी वञे, अल्लाह वेझो थी वञे, अल्लाह पंहिंजी कुर्बत में विहारे तो उन बाने के अल्लाह केॾो शरफ ॾींदो, केॾो शान अता फरमाईंदो। हदीस समझ में आई? जॾहिं बानो अल्लाह जे करीब थी वञे, दिलबराबाद में अचण वारो अल्लाह जे वेझो थी वञे त अल्लाह उन जे लाइ इल्म जा खजाना खोलींदो आहे, हिकमत जा खजाना खोलींदो आहे। अल्लाह ताला उनखे पंहिंजे तरफ़ां शान ॾींदो आहे। हिकिड़ो उलूम आहिनि, साइंस जो चवणु आहे त हवा से खमसा जे ज़रिए जेके इल्म हासिल थियनि उहो ई इल्म आहे। इस इल्म हासिल करण जा 5 ज़रिया आहिनि। हवा से खमसा, ॾिसण सां, ॿुधण सां, चखण सां, महसूस करण सां, इहे जेके हवा से खमसा आहिनि इंसान जा, इहे ज़राए आहिनि इल्म हासिल करण जा, इल्म जा सोर्सेस आहिनि। कुछ इल्म ॿुधण जे ज़रिए हासिल थींदा आहिनि,
कुछ इल्म चखण जे ज़रिए हासिल थींदा आहिनि, कुछ उलूम ॾिसण जे ज़रिए हासिल थींदा आहिनि, समझो था न। पर हिकिड़ो इल्म अहिड़ो आहे इन खां मथे साइंस नथी वञे, इन खां मथे दुनिया नथी वञे, हवा से खमसा खां मथे। पर मदीने वारे साईं फरमायो हिकिड़ो इल्म जो सोर्स अल्लाह जे तरफां वही जे ज़रिए आहे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। वो जॾहिं वही ईंदी आहे न उनखे इल्म न सरबो आहे, उनखे हिकमत सरबो आहे। हिकिड़ो आहे इल्म, आलिमन वटि इल्म हूंदो आहे, आलिम तव्हांखे इल्म सेखारींदा आहिनि। पर जेको क़ुर थो फरमाए अल्लाह वारनि वटि वञी वेहो, अल्लाह वारनि खां पुछा कयो, अल्लाह वारा इल्मी जवाब न ॾींदा आहिनि, हिकमत वारो जवाब अता फरमाईंदा। कुरान छा थो फरमाए, दुरूद पढ़ त ॿुधाए, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। कुरान तो फरमाए तयुतिल हिकमत मन यशा, अल्लाह ताला जंहिंखे चाहींदो आहे उनखे हिकमत वारो बनाए छॾींदो आहे। जंहिंखे अल्लाह चाहे हिक हकीम बनाए, रब पाण बि हकीम आहे, ऐं जंहिंखे चाहींदो आहे उनखे हिकमत वारो बनाए छॾींदो आहे। ऐं जंहिंखे अल्लाह हिकमत वारो बनाए, कुरान तो फरमाए वमन युतल हिकमत फक़द ऊतिय खैरन कसीरा। जंहिंखे अल्लाह हिकमत अता फरमाए, जंहिंखे रब हकीम बनाए, जंहिंखे अल्लाह हिकमत वारो बनाए, कुरान तो फरमाए त गोया के अल्लाह उनखे सॼो जो सॼो समूरो जो समूरो खैर अता करे छॾियो आहे। खैर, बरकत, भलाई, इज्जत अल्लाह तो फरमाए उन्हनि वटा जंहिंखे अल्लाह पंहिंजे तरफां हिकमत अता फरमाईंदो आहे। वरी जो ॻाल्हि सम्झ में अचे थी हले कोन थी अचे? हे जेको असां अल्लाह वारनि वटि वेंदा आहियूं, के आलिम जी तकरीर ॿुधो, वरी के साहिब बसीरत साहिब हिकमत जो खिताब ॿुधो। असांजूं तकरीरूं तव्हां ॿुधो था, वेठा आहियो सुभान अल्लाह चओ था, पर दिलि ते लफ़्ज़ लहनि ई नथा। सुर कया, तार कया, वॾा साईं मुंहिंजा लफ़्ज़ ॻाल्हाया, पर हिते हिकिड़ो जुमिलो मुंहिंजो मुर्शिद दिलि पर साईं ॻाल्हाए। चओ सुभान अल्लाह। हिकिड़ो लफ़्ज़ रुगी ॻाल्हाए त लफ़्ज़ लफ़्ज़ तव्हां महसूस कंदो त अंदर में लहंदो पियो। हा वॾनि वॾनि आलिमनि जूं तकरीरूं तव्हां ॿुधो था, भले आवाज़ वारा, भले इल्म वारा, वॾे वॾे नुक्तनि बयान करण वारा, साईं मुंहिंजा वॾा वॾा इल्म जा मसला बयान करण वारा, मुंहिंजे मुर्शिद जा सादड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि, तॾहिं बि उन्हनि में अहिड़ो असर हूंदो आहे जो महसूस थींदो आहे त ॼण दिलि पर साईं ॻाल्हाए मूं फ़क़ीर सां। जॾहिं नसीहत कंदा आहिनि साईं जन त ईअं महसूस थींदो आहे जो मुंहिंजे ऐबनि जो इज़ालो पिया था कनि, मुंहिंजे गुनाहनि जी माफ़ी पिया था कनि। सैयद जो पैसा घुरे तो मां केॾे वञा। अल्लाह सैयद ख़ुश रखे, असांखे इज्जत मिली आहे सैयदनि जे करे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या। मुझे मुर्शिद दिल पर साईं शेर चयो, फरमाए तो खुदा जे दोस्तन प्यारनि जे अखरनि में असर आहे, खुदा जे दोस्तन प्यारनि जे अखरनि में असर आहे, उन्ही अख सां निहारनि जे, उन्ही अख सां निहारनि जे त नज़रुनि में असर आहे।
खुदा जे दोस्तन प्यारन जे अखरन में असर आहे उहे भाकुर उहे पाखर पाइन था लटो लिंग सां जो लाइन था नचे वस हाय उहे पाखर पाइन था टोलिंग सां जिलाइन था उन्हनि जी पाक पोशाकुन उन्हनि जी पाक पोशाकुन ऐं कपड़नि में असर आहे खुदा जे दोस्तन प्यारन जे अखरन में असर आहे है उन्हनि जे आस्तानन ते वसन थियूं नूर जूं लाटूं हे जो तो के फरहत ऐं सुकून पैदो महसूस थे न हिते दिलबराबाद में दिल तुझी खुश पई थी ते चेहरे ते जेका मुर्गाई थई ये तकरीरुन जो लफ्ज़न जो असर ना है तुझे मुर्शिद जे कदमन जो असर है उन्हनि जे आस्तानन ते वसन थियूं नूर जूं लाटूं वलियन जी मज़ारुन ऐं वलियन जी मज़ारुन ऐं कब्रुन में असर आहे खुदा जे दोस्तन प्यारन जे अखरन में असर आहे हे वलियन वट आहे सब कुछ वलियन वट आहे सब कुछ मिले मोहब्बत अकीदत सां दिलबराबाद में अचण वारो वलियन वट आहे सब कुछ मिले मोहब्बत अकीदत सां ऐं जो अकीदो आ मुझे मुर्शिद दिलबर साईं जो अकीदो आ त पेज़ारन में असर आहे खुदा जे दोस्तन प्यारन जे अखरन में असर आहे सुभान अल्लाह मत को माण्हू चवे त साईं मदीने वारो साईं अल्लाह जो फरमाए इल्म बि सेखारण आयो त हिकमत बि सेखारण जे लाइ आयो कुरान चादो फरमाए दुरूद पढ़ तो बुधाए सल्लल्लाहु अलैका या लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला रब तो फरमाए त अल्लाह मोमिनन ते एहसान कयो आ मोमिनन ते मेहरबानी कया करम कयो आ जो रसूल मिन अनफुसिहिम उन जी जानन मंझा उन दे हिकड़ो मदीने वारो साईं रसूल बणाए मोकलियो अथई महबूब उन्हनि खे ॾिनई मदीने वारो साईं ॾिनई लजपाल नबी करम खे अता फरमायई अल्लाह तो फरमायो ओ दिलबराबाद वारो मूं अल्लाह जो तव्हां ते इहो एहसान वरी जो सुभान अल्लाह यो मूं अल्लाह जो एहसान हुआ पुछो आयो एस्तानी त मौलवी बयान कंदा आहिनि त मिलाद जो महीनो मदीने वारो साईं आयो जश्न मल्हायो अल्हम्दुलिल्लाह छो आयो छाजे लायो इहो तो बयान कयो रब तो फरमाए इन जे करे आयो जो यतलू अलैहिम आयातिही पहिरियों मकसद मदीने वारे जो इहो अचण जो महबूब मुस्तफा तव्हां ते अल्लाह जूं आयतूं तिलावत थो करे
वयुज़क्कीहिम तव्हांजे अंदर खे पाक थो बणाए तव्हांजे नफ़्सन जी मेर खे मले मटे धोई साफ़ करण जे लाइ आयो आहे वयुज़क्कीहिम तव्हांखे पाक करण आयो वयुअल्लिमुहुमुल किताब ऐं किताब जो इल्म ॾियण उन्हनि खे यानी उम्मत खे पंहिंजे असहाबनि खे पंहिंजे कलमे पढ़ण वारनि खे किताब जो इल्म ॾिनई वल हिकमत ऐं हिकमत सेखारण आयो सुभान अल्लाह आया यतलू अलैहिम आयाती हिकड़ो कम पंहिंजूं आयतूं थो तिलावत करे अल्लाह जी आयात थो ॿुधाए ॿियो वयुज़क्कीहिम उन्हनि जे नफ़्सनि खे पाक थो करे ऐं टियों वयुअल्लिमुहुमुल किताब ऐं किताब जो इल्म थो अता फरमाए वल हिकमत ऐं चौथों कम मदीने वारो साईं उन्हनि खे यानी पंहिंजे उम्मत खे हिकमत सेखारण आयो आहे सुभान अल्लाह ॿी जगह ते अल्लाह ताला फरमायो रब तो फरमाए तवमा अंज़ल अलैकुम मिनल किताब वल हिकमत यइदुकुम बिही अल्लाह तव्हांजे मथा मदीने वारे के तो फरमाए तव्हांजे मथा किताब नाज़िल फरमायो ऐं हिकमत नाज़िल फरमाई याइज़ुकुम बिही जे हिकमत जे ज़रिए हिकड़ो इल्म ॿियो हिकमत उन जे ज़रिए तव्हांखे वाइज़ ऐं नसीहत कंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेको मदीने वारो साईं तव्हांखे ॿुधाए थो बयान करे ॿुधाए थो हिकड़ो इल्म थो सेखारे ॿियो हिकमत थो सेखारे रब वरी फरमायो कमा अरसलना फीकुम रसूलन मिनकुम जी पहिरन ते रसूल आया पहिरी उम्मतुन ते पहिरन इंसानन ते रसूल आया एड़ी तरह तव्हां दे हिकड़ो रसूल आयो आ मदीने जो ताजदार आयो यतलू अलैकुम तव्हां ते हुते मुतलकन हिते अल्लाह मुखातब थी दो चवे ओ कलमे पढ़ण वारो ओ नबी ते ईमान आणण वारो खुश नसीब आयो जो अल्लाह जो कुरान मदीने वारो थो ॿुधाए चओ सुभान अल्लाह गाल समझो था लेकिन न समझो अल्लाह तो फरमाए ए ईमान वारो ए दुनिया वारो मुझो महबूब तुम्हारे आयो रब जो हबीब हुबकार थी वया आयो रब जो हबीब हुबकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया ओ थियो नूर जो ज़ूर अम्मा डिठो कोन सूर थिया दर्द कुलई दूर खुशू कयूं हर हूर ऐ थियो नूर जो ज़ूर अम्मा डिठो कोन सूर मदीने वारो आयो अम्मा जा बि सूर लही विया त असां करमियुनि जा बि दर्द लही विया ओ थियो नूर जो ज़ूर अम्मा डिठो कोन सूर थिया दर्द कुलई दूर खुशू कयूं हर हूर चयो हर के गरीब तकरार थी वया चयो हर के गरीब तकरार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया जोर सा जो एड़ो करीब मिलियो जो रब तो फरमाए अल्लाह तो फरमाए यतलू अलैकुम आयातिना ओ ईमान वारो तव्हां ते मदीने वारो साईं पंहिंजूं आयतूं तो मूं अल्लाह जूं आयतूं तो तिलावत करे वयुज़क्कीकुम
ऐं तव्हांखे पाक थो बणाए गुनाहनि खां, बेहयायुनि खां, बदकारियुनि खां, जेके दिलियूं गुनाहनि में ज़ंगजी वियूं। नबी सुहिणो तव्हां ॾे आयो आहे जीअं तव्हांजे अंदर खे पाक करे। वयो अल्लिमुकुमुल किताब, ऐं तव्हांखे किताब जो इल्म थो सेखारे। वल हिकमत, ऐं तव्हांखे हिकमत थो सेखारे। वयो अल्लिमुकुम मा लम तकूनू तअलमून। उन हिकमत जे ज़रिए, उन हकीम अल्लाह जेका हिकमत मुस्तफा के ॾिनी, उन हिकमत जे ज़रिए तव्हांखे अहिड़ियूं ॻाल्हियूं थो ॿुधाए, उन शयुनि जो इल्म थो ॾे जेको तव्हां न ॼाणंदा हुयो, तव्हांखे ख़बर ई कोन हुई। किताब में जे ॻाल्हियूं तव्हां न सिखी सघियो, जेके उलूम मां, किताबन मां, फलसफे मां, मंतिक मां, इल्मुल कलाम मां, इल्मुल अकाइद मां, फिक़ह पढ़ियव, हदीस पढ़ियव, दुनिया जा इल्म पढ़ियव, बॉटनी, ज़ूलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स पढ़ियव, साइंस पढ़ियव, इंजीनियरिंग पढ़ियव, मेडिकल साइंस पढ़ियव, जेको इल्म उतां न मिलियो, युअल्लिमुकुम मा लम तकूनू तअलमून, जे शइ जो तव्हांखे पतो ई न हुयो, उन हिकमत जे ज़रिए मदीने वारो तव्हांखे उहे शयूं सेखार। जोर सां चओ सुभान अल्लाह। उहा ॻाल्हि सम्झ में अचे थी हले कोन अचे? सुभान अल्लाह। जेको नबी जो दर छॾे, मदीने वारे साईं जी वाट घस छॾे ऐं चवे त बस मूंखे इहो मदरसो काफ़ी आहे। ये मदरसन में फाथल इहे अथव जेके अफगानी तालिबान वेठा आहिनि, माण्हुनि जो रत वहाइण सिखिया आहिनि, माण्हुनि जो खून वहाइण सिखिया आहिनि, मुसलमाननि खे मारे उन्हनि जा लाश टंगण सिखिया आहिनि, अल्लाह वारनि जूं कब्रूं खोले उन्हनि जा लाश, उन्हनि जी बेहुरमती करण, उन्हनि जे जसदनि जी बेहुरमती करण सिखिया आहिनि, इंसानियत कोन सिखिया आहिनि। उन्हनि खे अमुन ईमान न मिलियो आहे। बज़ाहिर दाढ़ी बि वॾी आहे, पटको बि वॾो पातल आहे, बज़ाहिर चवनि था असां दीनदार आहियूं, असां हिकमत वारा आहियूं। न, क़ुरान थो फरमाए तव्हां नबी खां हिकमत सिखो हा त तव्हांखे इन शइ जो पतो पवे हा त ज़मीन ते कीअं रहबो आहे, कीअं हलबो आहे, कीअं ज़िंदगी गुज़ारबी आहे। या फितना परवरी, या बेहयाई, या दहशतगर्दी न सिखो हा। अल्लाह ईमान वारनि खे अमुन ऐं सलामती मुस्तफा जे ज़रिए सेखारे। ॻाल्हि सम्झो था हले कोन सम्झो? हेॾा हिंदू था उथनि, उन्हनि जी साॻी सोच वरी हे अफगानी रखियो वेठा ॾिठा अथव न। वो असांजो मखदूम मोहम्मद हाशिम अफगाननि खे अॻे ई पिटे वियो। मुंहिंजो हो त मुस्लमान छो थो पिटे उन्हनि खे? मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैह पिटे वियो उन्हनि खे। हिकिड़े अफगानी किताब लिखियो सिंधियुनि जे ख़िलाफ़, सिंधियुनि जे ख़िलाफ़ किताब लिखियो, उनखे जवाब सॼो किताब मखदूम साहब लिखी ॿुधायो। ये अफगानी पिटिया है। मुसलमाननि खे त मां हिंदुनि जी वञी झोली में वेठा आहिनि, हिंदुनि खे भाकुर पाए वेठा आहिनि, उन्हनि खे चिमियूं था ॾियनि पिया, उन्हनि खे भाकुर था पाइनि पिया। हे मुस्लिम पनाह असां ॾियूं, ख़र्च असां कयूं, रूस जे हमले खां मुस्लिम पाकिस्तान उन्हनि खे बचायो। चवंदा त असां अमेरिका सां मुक़ाबिलो कयूं था, जे पाकिस्तान न हुजे हा त अमेरिका तव्हांजो कारो मुंहुं करे छॾे हा। हे पाकिस्तानी हिकमत अमली हुई, असांजे मुल्क जो तव्हां ते एहसान हुयो। 20 लख माण्हू तव्हांखे पनाह असां ॾिनी। हे दाढ़ी रखे मुसलमाननि जा दुश्मन पड़िया वेठा आहिनि, मुसलमाननि ते था पम वसाइनि। यादि रखो, हिकमत खाली दिलियूं हूंदियूं त दाढ़ी पटको इल्म नफ़ो न ॾींदो, ईअं ज़लील ऐं रुसवा थींदा। पाकिस्तान जे साम्हूं तव्हां हिकिड़ो ॾींहुं बि कोन बीह सघंदो। तव्हां खणी जेको बि ठाहियो हुजे, असां 1400 सालनि में फैक्ट्रियूं कोन ठाहियूं आहिनि, असांजे मुल्क मईशत कोन ठाही, अल्हम्दुलिल्लाह फ़ौज सुठी ठाही आहे। ॿियो कुझु हुजे न हुजे, अल्हम्दुलिल्लाह असां वटि फील्ड मार्शल भलो आहे। बि कोन सघंदो अफगानी। हिकमत सिखो। तव्हां भला क़ुरान पढ़ण नथो अचे त असां वारो जनरल साहब जेको आहे फील्ड मार्शल साहब, उनखे क़ुरान भलो पढ़ण थो अचे। हा की न?
अल्लाह शलन के हिदायत अता हरूबरू मुसलमानन जो रत वहण सुठी गाल आहे जॾहिं दिलियूं हिकमत खां खाली हुजन न पुट दिलियूं अंदर हिकमत खां खाली हुजे त उन्हनि जे अंदर फितनो पैदा थींदो आहे अणसाप पैदा थींदी आहे उन्हनि जे अंदर साईं मुंहिंजा वेड़ झगड़े फसाद जी ॻाल्हि ईंदी आहे मदीने वारो साईं आयो क़ुरान थो फरमाए त तव्हां सभई असाबन के तो फरमाए ओ से खजरज वारा हजारे सालन खां वठी विणंदा पिया अचनि अल्लाह जे क़ुरान फरमायो गालबन सूरत आल इमरान रब फरमायो तव्हां विढ़ियल हुयो तव्हां जे दिलनि में अल्लाह मोहब्बत पैदा फरमाई एक बेजा वेरी दुश्मन हुयो मुस्तफा आयो तव्हां जे दिलनि के मोहब्बत सां गंढे छॾे ओ से खजरज वारा एक बे जो मुंह न दिसंदा हुया एक बे जो रक्त वहाईंदा हुया पर जडे मुझे दिलबर नबी मुझे महबूब जी मदीने में आमद थिया मुस्तफा जी नजर करम पईया तो वे वेरी दुश्मन सकन भाइरन का वधी एक बे जा महबूब बन वरी जो सुभान अल्लाह जो अल्लाह वारन के अल्लाह इयो हिकमत वारो नस दींदो या जगह हिकमत आ न हिकमत मां मुराद या तिब फोटे टिकी वारी गाल आई मता वरी तो मानू के अल्लाह इनन के हकीम करे जो मानू के दवाऊं दींदा होता इन हिकमत मां मुराद या ना है तफसीर मजहरी वारो काजी सनाउल्लाह पानीपती रहमतुल्लाह अलैहि दो फरमाए त हिकमत मां मुराद आहे त जेको उलूम मानू सिखे तो उनन जो सही इस्तेमाल किए कजे उनन जी सही समझ सही फिक्र असुल माखज जेको आहे असुल उन लफ्जन जो तासीर जेका है कुरान त कुरान लफ्ज लफ्ज कुरान जो नूर आ पर असुल में अल्लाह चवण छातो चाहे रब बयान करण छातो चाहे लफ्जन जी माना ते न वञो हिकमत ई आहे इल्म यो आ त मानू तर्जुमो पढ़े अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन इल्म यो आहे त अल्लाह जहानन जो तमाम तारीफ उन जे ला जेको जहानन जो पालनहार आहे लफ्ज इल्मी यो आहे हिकमत ई आहे त अल्लाह जहानन के पालण वारो बाहे त नवाजण वारो वरी जो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या जे कने मुझो महबूब कुरान तो फरमाए त हिकमत बख्शे चार शयूं हिकड़न मानू रुगी आयतुन जी तिलावत के मनो हिकड़ा मानू रुगी चवन दा सूफी आयूं तज़किया नफ्स जे पोया आयतुन के छड़े रुगी तज़किया नफ्स जे पोया हिकड़ा रुगी इल्म में फासी विया हिकड़ा टई शयूं वठी पो हिकमत मदीने वारो अज भी हिकमत वारो वंड विराए चओ सुभान अल्लाह जेके अता करे जेके अता कंदो वा उन जी दिल जी दुनिया तब्दील थी वेंदी आ को सिक वारो हुजे को उल्फत वारो हुजे को सच्ची चाहत रखण वारो हुजे दरे मुस्तफा ते वने अल्लाह अजबू न हिकमत जा दरिया उन्हनि जे सीनन में मुस्तफा जे जरिए पलकींदो रहंदो अल्लाह जो कसम आ त मुझे मुर्शिद दिलबर संग अल्लाह वो हिकमत वारो खजानो ॾिनो साईं फरमायो त मां वियुस मदीना मुनव्वरा ओ हरम में हिकड़ो ॾींहुं सुतल हुयुस ख्वाब में मदीने वारे जो दीदार मस्जिद नबवी शरीफ जो साईं आखिर में मुख नालो दरवाजे जो विसरी वियो हिया ओला दे मुंह कयो त खबे पासे वो दरवाजो आखिरी कुंड दे साईं फरमायो इते ॾिसां त साईं करीम बिठा हिकड़ो वॾो कंटेनर आ उन मां साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि खे वंड ॾेई रहिया आहे लाइन लगी पई आ वंड ॾियण वारनि खे वंड ॾियनि पिया माण्हू साहिल दरवाजे ते बीठा हुया सवाल कंदा पिया वञनि साईं फरमायो त मां बि वियुसि पर मूंखे कतार में न बीहारनि साईं सॾु कयो त ॿियनि
के उन कंटेनर मजा साइन फरमायो त काशे खणी पिया ॾियन जॾे साइन फरमायो मां वेझो वियुस त हीअं साइन जे फर में हिकिड़ो बोरो पियो उन मां हीरा जवाहर मोती लाल हीअं बुक भरे साइन मूंखे दिलबर साईं तो फरमायो मु झोली झली झोली झली महबूबन करीम ने बटरे बुक उन मोतियन लाल हीरन जवाहरन जा मुंहिंजी झोली में विधा जोर सां चओ सुभान अल्लाह साईं फरमायो मदीने जे ताजदार फरमायो नालो वठी तव्हां जो हिस्सो हे आ हिकड़ो हिस्सो मिलियो आ अञा तव्हां जो हिस्सो रहियल आ वो अञा अता कंदासी चओ सुभान अल्लाह सद करे को दिलवर सां इएं तो कोन सदींदो आ न असां सवाली जनाब आली दरजा सवाल इएं तो कोन थिया आहियूं न असां सवाली जनाब आली असां ते नज़रे करम कयो का ॾिसो ॾस्यो कमाली छॾियो न खाली ॾस्यो कमाली छॾियो न खाली असां ते नज़रे करम खुदारा दुनिया धिकारियो आहे आज़ारियो बुॾल ही बेड़ी तव्हां ई तारियो दुनिया धिकारियो आहे आज़ारियो बुॾल ही बेड़ी तव्हां ई तारियो अवां ई वारिस अवां ई वाली या रसूल अल्लाह अवां ई वारिस अवां ई वाली असां ते नज़रे करम कयो का ऐ सखीब आयो गनीब सखीब आयो गनीब आयो असां जा वारिस वलीब आयो सखीब आयो गनीब आयो असां जा वारिस वलीब आयो छॾे जलाली दस्यो जमाली छॾे जलाली दस्यो जमाली असां ते नज़रे करम कयो का अॼु बि कची चवरायो था असां जनाब आली असां बुलंद आवाज़ असां सवाली असां ते नज़रे करम है अवां जे दर ते जनी जा आरा परे से काॾे विदा वीचारा अवां जे दर ते जनी जा आरा अवां जे दर ते जनी जा आरा परे से काॾे विदा वीचारा अवां जा आशिक हड़ई लाली अवां जा आशिक हड़ई लाली असां ते नज़रे करम कयो का है कयो न हाणे का देर दिलबर दियो दिलबर साईं के खैर सरवर है कयो न हाणे का देर दिलबर दियो असां करमन के खैर सरवर अवां जी मोहब्बत कयो मवाली
असां ते नज़र करम कयो का है असां सवाली मोहब्बत सा पढ़ो असां सवाली जनाबे असां सवाली असां ते नज़र करम कयो का सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुझो मुर्शिद पीराने पीर महबूब सुबहानी कंदील नूरानी शहबाज लामकानी सईदी मुर्शिदी अब्दुल कादिर जीलानी पीरन जो पीर वलियन जो शहंशाह गौसुल आजम दो फरमाए तब 40 साल मुखे इल्म सिखंदे मदरसन में पढ़ंदे पढ़ाई दे 40 साल मु वक्त गुजारियो 40 साल इल्म पढ़ंदे पढ़ंदे मां कुतबियत जे दर्जे ते वनी पहुतो आया किताबन जो इल्म पढ़ियो किताब सिखम बगदाद में वड्डा आलिम हुया मुखा वड्डा मुहद्दिस हुया फकीह हुया तकरीर कंदा हुया मुचो मां अजमी आया फसाहत न तो जाना बलागत न तो जाना हे वड्डा वड्डा आलिम है शायद बगदाद में मुझी जाए ना है गौसुल आजम दा फरमाइन त इन्नी समा बगदाद मां निकतुस पंजे वतन तो वापस वना बे के हंद वनी वाइज कंदुस बे के हंद वनी तकरीर कंदुस बगदाद में वड़ा आलिम रहन था वड़ा बुजुर्ग रहन था वड़ा फसीह बलीग गालहण वारा रहन था सईदी गौसुल आजम दा फरमाइन बगदाद मामा निकतुस सफर जो संभाओ के डिखे सफर ते निकतुस खाधो खत्म थी वियो पीतो खत्म थी वियो पानी खत्म थी वियो एकड़े दिहाड़े मंझंदि जो वक्त हुयो प्यास खां बेहाल उन खां बेहाल एतरी शदीद प्यास लगी जो उन जे करे मां बेहोश थी जमीन ते पेजी विस रेगिस्तान रण हुयो को सहारो को आसरो नजर न आयो बेहोश थी वियुस जडे होश आयो किरियो हुयुस ते हिकड़े वारीअ जे दड़े ते हुयुस पर जडे अख खुली त ॾिसां त कंहिंजे गोॾे ते सुतल आहियां मुखे को भाकुर पायो वेठो आ मुखे को सीने सा लायो वेठो आ अख जो खुले त ॾिसां त रहमत लिल आलमीन नबी खे याद मुझो महबूब अखियुनि जे आदो आ ओ बच्चा अब्दुल कादिर छो दिलगीर थियो ही ओ पुत्र अब्दुल कादिर किने दितो ही तुझी टूटी तसा बगदाद में लाती हुई सी तू जो त कम बगदाद में हुयो या रसूल अल्लाह 40 साल पढ़ंदे पढ़ाईंदे गुजरिया पर मुझा महबूब बगदाद में वड्डा आलिम हिन वड्डा फकीह हिन इल्मुल कलाम ॼाणण वारा हिन तन जे साम्हूं वेही कीअं तकरीर कया महबूबन फरमायो ओ अब्दुल कादिर ओ ए आ तोखे वो फैज़ दिया जेको अल्लाह मुखे मेराज वारी रात अता कयो हुजूर गौसे पाक फरमायो त महबूब मुस्तफा करीम पंहिंजे वात जी लुआब कढी 11 दफ़ा मूं अब्दुल कादिर जे वात में विधी आ 11 दफ़ा मदीने वारे साईं जी लुआब वात में जो वई अहिड़ा इल्म जा खजाना मुझे सीने में पलटियन 40 साल जेके किताब पढ़िया हुयम समझो हुयम उस्तादन का सिखियो हुयो पर जडे नबवी फैज़ मिलियो त
एड़ी का हिकमत महबूब पलती जेके किताबन जा फलसफा हुया भाया पियो अॼु कॾहिं क़ुरान मूं पढ़ियो ई न हुयो अॼु नबवी निगाह सां क़ुरान जी समझ आहे महबूब जी लुआब जो वात में पई चओ सुभान अल्लाह अल्लाहु अकबर कबीरा असांखे लुआब न मिले रुॻी ख़ुशबू नसीब थी वञे चओ सुभान अल्लाह गुलाबन जी खुशबू पिरीअ जे पघर में आहे नूर उन जे अखर ऐं अखर में गुलाबन जी खुशबू गुलाबन जी खुशबू पिरीअ जे पघर में आहे नूर उन जे अखर ऐं अखर में मरीज़न ले मरहम लुआबी तहनुआ मरीज़न ले मरहम लुआबी तहनुआ विझण सां मिठाई थी विझण सां मिठाई थी खारे कुहर में आहे नूर उन जे अखर ऐं अखर में है गुलाबन जी चो चो गुलाबन जी खुशबू ओ पिरीअ जे पघर में आहे नूर उन जे अखर ऐं अखर में आहे नूर उन जे अखर ऐं अखर सुभान अल्लाह गौसे आज़म जो फरमाए जियां जो वात में लुआब मुस्तफा पईया महबूब जो फैज़ मिलियो आ मूंखे इल्म जा नवा बाब सिखण मिलिया साईं फरमायो मोट पोइ अब्दुल कादिर मोट पोइ ते वञ बगदाद में साईं फरमायो बगदाद वापस आयो जेके माण्हू मूंखे सुञाणनि न पिया दर ते जो पहुतुस बगदाद जे दर ते पहुतुस जेके सुञाणनि न पिया ॼाणनि न पिया से आया ओ गौसल आज़म असांजी मदद नंढा वॾा सगीर कबीर पोढ़ा जवान कुराड़ा मर्द औरतूं सब दस्तगीर जे कढ लगी पिया को हथ पियो चुमे को पैर पियो चुमे को जिस्म ते हथ लाए पंहिंजे अखियुनि ते पियो रखे हर को माण्हू दस्तगीर जे कढ लगी पियो अकेला बगदाद जे दर मां दाख़िल थिया त बगदाद जूं गलियूं सोढ़ियूं थी वियूं एॾो इज्तिमा लगी वियो एडो अवाम साईं जे कढ लगो जो शहर में हुल हंगामो थी वियो माण्हुनि पंहिंजा वापार तिजारतूं दुकान बंद करे छॾिया सब मुझे मुर्शिद गौसल आज़म जे कढ लगा नंढो वॾो दीदार दस्तगीर जे लाइ निकितो वा पीरनि जो पीर हले पियो दुनिया पोयां पई अचे वक्त जो खलीफ़ो महल मां पियो ॾिसे वाहे छा जो हुल हंगामो आ हे केर बगदाद में आयो आ माण्हुनि चयो ओ खलीफ़ा अल्लाह जो वली रब जो गौसुल आज़म अब्दुल कादिर जीलानी आयो आ खलीफ़ो दो चवे त असुल बादशाही त अब्दुल कादिर जी आ मां त महल में अजायो वेठो आहियां अग तकरीर कंदा हुया के चंद माण्हू जुमे जो खुतबो ॿुधण अचनि हाणे जो मिंबर ते वेठा त 70,000 माण्हू गौसल आज़म जी तकरीर ॿुधण जे लाइ ईंदा हुया हिय जो तवज्जो फरमाईंदा हुया हिय जो ला इलाहा इल्लल्लाह जो जी ज़रब हणंदा हुया त माण्हुनि जा दम परवाज़ थी वेंदा हुया हर मजलिस मां खौफ़े खुदा जे करे मोहब्बत इलाही जे करे दस्तगीर जी मजलिस मां जनाज़ा निकरंदा हुया जज्बे जे करे माण्हू शहीद थी वेंदा हुया एड़ो असर निकतो जो वक्त जा वॾा वॾा मुजतहिद फकीह
है आलिम मुझे मुर्शिद गौसुल आज़म जे दर ते ईंदा हुया मुंझंदा हुया मसलन जी खबर न पवंदी हुई मामलात जी कल न पवंदी हुई तो मुझे मुर्शिद गौसुल आज़म जे दर ते ईंदा हुया दस्तगीर जी दरबार में पहुंचदा हुया तो मुझो मुर्शिद गौसुल आज़म पीराने पीर दस्तगीर महबूबे सुभानी एड़ी वजात कंदा हुया जो आलिम महवे हैरत थी विंदा हुया मुजतहिद फकीह परेशान थी विंदा हुया त वाह वाह जो दस्तगीर जो इल्म जो खजानो वा जेड़े पासे कदम खणन था जे मसले ते बहस कन था त इल्म जा दरिया पलटे था वरी जो सुभान अल्लाह अब का गाल समझो था ले कोंदा समझो सुभान मुझे मुर्शिद गौसुल आज़म फरमायो साईं ने किताब फतहुल गैब उनमें साईं ने फरमाना त यब्न आदम अनल्लाह ला इलाहा इल्ला अना ए आदम जा पुत्र मां अल्लाह अकेलो आया मु अल्लाह का सिवा बियो को इबादत जे न कर लायक नाहे अकूल लिशैइन कुन फयकून जने मां अल्लाह के शय जो इरादो कंदो आया रुवी चोंदो आया कुन थी पो फयकून वे थी तवज्जो दीजो हिकमत जी गाल दस्तगीर तो फरमाए त रब चयो वा जदे मां अल्लाह के शय जे करण जो इरादो कंदो आया चवंदो आया कुन थी पो फयकून वे थी पंदो वा अतिनी अजअलक तकूलु लिशैइन कुन फयकून गौसुल आज़म तो फरमाए त रब मुखे फरमायो आ ओ बाना तू मुझी इताअत कर मुझी पैरवी कर मां अल्लाह तोखे एड़ो बनाए छडींदुस उन इलाही फैज़ सा एड़ो नवाजींदो सा जो तू जिए चवंदे मां अल्लाह वे करे कुन फयकून वारो फैज़ तोखे भी दींदुस जिया वात मां लफ्ज कढंदे अल्लाह वे करे वकाल या दुनिया रब चवा ओ दुनिया मन खदमनी फखदनी है गौसुल आज़म तो फरमाए त रब मुखे चयो मु बुधो अल्लाह पियो फरमाए ओ दुनिया ए माल दौलत ओ दुनिया मन खदमनी जेको अल्लाह जी खिदमत करे मु रब जो बणजी वने मु अल्लाह दे माइल थी वने मुझे दीन जो खातिम बणजी वने फखदमी है दुनिया तू उन जी खातिम बणजी वन जा ओ दुनिया तू उन जी खातिम थी वन आई वमन खदमक फतबी है ए दुनिया जेको मु अल्लाह के छले तुंजी खिदमत में मशगूल थी वने न तो उनके पांजे पोया लाए छज उनके पांजे कढ लाए छज भली जलील थे दुनिया जे पोया डोड़न वारो कदे इज्जत हिकमत कोन लहंदो रब तो फरमाए दुनिया के छडे जेको मु अल्लाह जो बणजी वने जिए चवंदो अल्लाह करे दिखारे अब गाल समझो ता ले कोन समझो हे मुझे हथ में किताब अल्फाज औलिया एजा तकरीर मु कई तवा वधी के हिन किताब दिलबर साईं में पढ़जो चओ सुभान अल्लाह अरे मैं मौजू गाल हाया पे सामो किताब फकीर अचे रखियो दिलबर साईं जो आए वाके हिकमत वारो मुर्शिद खबर हुए ज़ैन रिवायत जी मिट लगे जरूरत पवंदी अगवाडी किताब मुझे सामो आणे रखियो सुभान अल्लाह दस्तगीर तो फरमाए तो अल्लाह ताला जेके नवाजे रब जो जेको बणजी वने अल्लाह एड़ो नवाजिंदो आ जो जिया अल्लाह कुन फयकून चवण वारो आ पांजे वलियन के भी कुन फयकून जी ताकत दई छड़ी कुन फयकून की इंदो जडे अंदर में हिकमत इंदी न समझई हिकमत वारो मानू बनबो या विलायत जो दरवाजो आ मुजा मिठा यो उनन के मिलंदो जेको अल्लाह इन जे रसूल जो पैरोकार बणजी वने
मदीने वारे साईं जी मोहब्बत रखे अमल वारा थियो नेक साले बनजो ताबेदार बनजो साईं मुजा पंहिंजे दुनिया ते इल्म ते नाज फखुर वडाई हठ करण हरगिज़ मुनासिब ना है गुरूर वारन के कदे हिकमत न मिलंदी आहे जेको तकब्बुर करे जेको वडाई करे हिकमत जी दुश्मन वडाई आहे याद रखो ए जेको हिकमत बुधायो मावन उहा उन सीने में कदे नहीं दी जे में तकब्बुर हो जे में वडाई हुजे जे में हठ हुजे जे में नाज हुजे अल्लाह नाज वारन के कोन दिसंदो अल्लाह न्याज वारन के दिसंदो तो सुभान अल्लाह तो नेमत खुदा बहा नमी जो है दुनिया से लंबो अल्लाह ताला जी अल्लाह जी रहमत कीमत न गोलींदी आ कीमत न पुछा कंदी आ बहाना में जुड़े बहानो तलाश कंदी है को इज्ज इख्तियार करे को आजिज़ी करे को निवड़त करे शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो चो सुभान अल्लाह तो पढ़ा सभई सुहागणियों सभनी इचियार पर मिलियो उन्हनि यार हेठायूं हलन जे सभई सुहागणियों सभनी इचिया हस पसण कारण पिरियले वडा कयाऊं वस पर ढोल तनी जे गस हेठायूं हलन जे शर्त है हिकमत हासिल करण जो इज्ज ऐं आजिज़ी इख्तियार करे बियो हिकमत किताबन मां न मिलंदी आहे हिकमत मौलविन वटां न मिलंदी आहे हिकमत मिलंदी आहे अल्लाह वारन वटां वलियन जी सोबत में अच वञ रखो अल्लाह वारन जे आस्थानन ते वञो अल्लाह वारन जी मज़ारन ते हाज़िरी भरण वारा थियो अल्लाह वारन जी सोबत में वेहण वारा थियो उन्हनि जी नसीहत ॿुधो अल्लाह वारन जी नसीहत आलिमन खां वॾो आलिम बणाए छॾे खलीफ़ो होंदो मुझे मुर्शिदन करीमन जो अल्लाह उनजी कब्र ते किरोड़े रहमतूं नाज़िल फरमाए खलीफ़ो अब्दुल रशीद हिते हिन बांदी खां थोड़ो मथे वियो तकरीर करण जे लाइ जलसो हुजे मौलविन जो जेको अहम खतीब वॾो घुरायन उहो पे तकरीर करे फकीर वो उन जे अचण में थोड़ी देर हुई फकीर जो अबान मां मुबल्लिग आहियां फकीर आहियां जेसी तां जो खतीब अचे तेसी मूंखे तकरीर जो वारो ॾियो फकीर तकरीर कई वो खतीब साहब अध में पहुतो अध कलाकनि में अबान बस कर मौलवी साहब जो तकरीर कई मौलवी तकरीर कई तो मानू पिया चवंदा इन मौलवी के चुप करायो हो जो फकीर पहिरे आयो उनके चलो तो वो तकरीर करे फकीर साहब केड़े मदरसे में पढ़ी है मदरसे में कौन पढ़ियो है दिल पर साईं जे दर जा टुकड़ा खादा दम उन जे करे अल्लाह या करम समझो था अल्लाह वारन जे दरवाजे ते वञो तो अल्लाह जे वलियन जी दरबार में अल्लाह इल्म भी दींदो वा तो साहिब बसीरत बनाईंदो समझो था तो वलियन जी सोबत में वेहो अल्लाह वारन जी सोबत में वेहो असा जो उस्ताद हुयो वॾो शेखुल हदीस आ वो आयो उन का बट कचहरी थी सवाल जवाब दिलबर साईं जो ड्राइवर आ हिकड़ो डी मदरसे में कोन वियो मोहम्मद सिद्दीक टापरू हिकड़ो डी मदरसे जो मुंह कोन ॾिठो थी पढ़ण जे लाइ पर उन उस्ताद साहब अल्लाह जी दा जो कसम घर में वेठो अल्लाह जे घर में वेठो है पूरे ते रब जी लानत उन शेखुल हदीस वॾो असा जो उस्ताद हुयो उन का सवाल कई वो मुंझी पियो उन सवालन जा जवाब न ॾे फकीर पाण में तू त आलिम दिलबर साईं जो जुतियूं खणंदो आहियां साहिब साजिद भाई पूछा के गवाह यो अल्लाह वारन जे दरबारन जो फैज़ आहे अल्लाह वारन जी संगत जो फैज़ आहे यो हिकमत वाला दिलबर साईं जी तकरीर ॿुधो हे दिलबर साईं जे हिकमत भरिया किताब पढ़ वो जगह हिकमत औलिया वारी आहे वो है ना किताब लफ्ज में दिलबर साईं हिकमत जा अंबार समाए छया हां पढ़ंदो इंशाअल्लाह लफ्ज फैज़ वारो आहे ये सब किताब है अरमगान बगदाद है ये तो अल्फाज औलिया बुधायो मां नंढड़ो किताब सस्तो हुंदो ये अरमगान बगदाद मदीनतुल औलिया बगदाद शरीफ जो माजी हाल काज़मीन नाज़मीन आसार इतवार बुजुर्गन जो मज़ारन जे बारे में हाल अहवाल सुने गौसुल आज़म पीरानी पीर या बगदाद में जेके ज़ियारतूं आहिनि उन्हनि जे हवाले सां तव्हां बगदाद ना हो विया हे किताब पढ़ो बगदाद जी ज़ियारत तव्हां घर वेठे ॼण कंदो ऐं हे किताब मुंहिंजे मुर्शिदनि जो इंतकाम
बदले वठण जी आदत इंतकाम छा है ऐं उन में छा कजे हिकड़ा माण्हू कीअं इंतकाम वठंदा आहिनि ज़बानी बदिलो वठंदा के गार नी ते बदले में गार ॾींदा के जिस्मानी इंतकाम वठंदा आहिनि के धक ऐं उनखे धक हणंदा हिकड़ा वरी कानूनी बदिला वठंदा आहिनि हिकड़ा समाजी बदिला वठंदा आहिनि सियासी इंतकाम आहिनि समझो दाले कोन समझो हिकड़ा वरी मुल्ला दीनी इंतकाम वठंदा आहिनि तकरीर में हिक ॿिए खे रहड़ींदा मुंहुं वांगुरु उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे हवाले सां दिलबर सां हिन में लिखियो आहे बदिले वठण वारा न थियो तव्हां अल्लाह जे ख़ातिर माफ़ी ॾियण वारा थियो ईअं हे फ़लसफ़ो सम्झंदो इंशाअल्लाह पढ़ंदो तव्हांखे सम्झ में ईंदी उन खां बाद में हे आहे वाहिद जी वाखाण किताब दिलबर साईं जा सभई भला आहिनि पर माशाअल्लाह हिन किताब में जेका रब जी वाखाण दिलबर साईं लिखी आहे न बेमिसाल तव्हां पढ़ंदो सीनो तव्हांजो अल्लाह जी मोहब्बत सां भरिजी वेंदो अल्लाह जी इश्क सां अल्लाह जी मोहब्बत सां इंशाअल्लाह तव्हां सरशार थी वेंदो वाहिद जी वाखाण आहे त तकरीरूं पर हर कंहिंजे लाइ नफ़े बख़्शा फ़ाइदेमंद आहे दिलबर साईं जा हिकमत भरिया किताब वठो ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थी वेंदा अल्लाह मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल